Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. अॻूणे वज़ीर-ए-आज़म नवाज़ शरीफ़ तोशाखाना रेफरेंस में इश्तिहारी ॾोहारी करार ॾियण वारे एहतसाब अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। नवाज़ शरीफ़ मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त संदसि तलबीअ जो इश्तिहार जारी करे आख़िरी मौक़ियो ॾिनो वियो। नैब बिना जवाज़ ऑपोज़िशन पार्टीज़ खे इंतकाम जो निशानो बणाए रहियो आहे। दरख़्वास्त में इश्तिहारी करार ॾियण वारो अदालती फ़ैसिलो कलअदम करार ॾियण जी इस्तदा ऐं नुमाइंदे ज़रिए ट्रायल जी इजाज़त ॾियण जी बि इस्तदा। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं माइक्रोसॉफ्ट जे बानी बिल गेट्स विच में फ़ोन ते राब्ते दौरान पोलियो खे मुहिम खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली ते ॻाल्हियूं। ISPR मूजिबि बिल गेट्स वसीलनि जी घटिताईअ बावजूदि पोलियो ख़िलाफ़ वेड़ में पाकिस्तान जी कामयाबी जी साराह कई। बिल गेट्स जो चवणु आहे त पोलियो ख़िलाफ़ मुहिम में पाक फ़ौज जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। पाक फ़ौज हर जाइ ते पोलियो मुहिम जे रसाई खे यकीनी बणायो। पोलियो जे ख़ात्मे लाइ कोशिशुनि में पाकिस्तान सां भरपूर सहकार कयो वेंदो। आर्मी चीफ जो चवणु आहे त पोलियो मुहिम हिकु क़ौमी कॉज़ आहे। पाकिस्तान खे पोलियो फ्री बणाइण वारी मुहिम क़ौमी कोशिशुनि जो हिसो आहे ऐं NCOC ज़रिए वसीलनि जो सही नमूने इस्तेमालु कयो। सिंध में ॿारनि खे पोलियो खां बचाव लाइ 6 ॾींहनि वारी मुहिम जो आगाज़। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह, ख़ैरपुर, दादू ऐं ॿियनि शहरनि में मुहिम दौरान 5 सालनि खां घटि उमिरि जे 92,55,925 ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वेंदा। सूबाई राजधानी कराची में 23 लख ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण जो टारगेट मुक़रर। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां कराची में ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे मुहिम जो इफ़्तिताह। वज़ीर आला हाउस में तक़रीब दौरान ॿारनि खे तोहफ़ा बि ॾिना विया। वॾे वज़ीर अपील कई त वालिदैन पंहिंजनि ॿारनि खे माज़ूरी खां बचाइण जे लाइ पोलियो जा फुड़ा पीआरनि ऐं पंहिंजो फ़र्ज़ु अदा कनि। असां सभिनी खे अहद करणो पवंदो त पंहिंजे ॿारनि खे माज़ूरी खां बचाइणो आहे। सिहत खाते तरफ़ां समूरनि इस्पतालुनि में पोलियो वैक्सीन जी मौजूदगी यकीनी बणाइण जी हिदायत। आचर ॾींहुं बि इस्पतालूं खुलियल रखण जो फ़ैसिलो। माज़ूर माण्हुनि खे माज़ूर न सॾियो वञे। माज़ूर लफ़्ज़ इस्तेमालु करण सां इज़्ज़त नफ़्स मजरू थींदो आहे। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि लाइ सरकारी सतह ते माज़ूर लफ़्ज़ जे इस्तेमाल ते पाबंदी लॻाए छॾी। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त सरकारी ख़तो किताबत में, सर्कुलर्स में ऐं नोटिफिकेशन्स में माज़ूर लफ़्ज़ न लिखियो वञे। डिसेबल जी जाइ ते पर्सन विथ डिसेबिलिटी या पर्सन विथ डिफरेंट एबिलिटीज़ लिखियो वञे। आइन माज़ूर माण्हुनि खे आम माण्हुनि जेतिरा हक़ ॾिए थो। डिसेबल पर्सन ऑर्डिनेंस मूजिबि कंहिं बि शोबे में बस हिकिड़ो कोटा माज़ूर माण्हुनि लाइ मख़सूस आहे। मुआशिरे में माज़ूर माण्हुनि खे हक़ात जे नज़र सां हिकारत जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। आम तासुर आहे त माज़ूर माण्हू को बि कमु सही नमूने नथा करे सघनि। सुप्रीम कोर्ट लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे कलअदम करार ॾींदे 1 महीने में माज़ूर कोटा तहत भर्तियूं करण जो हुकुम ॾेई छॾियो। मुल्तान में सीनियर एलिमेंट्री स्कूल एजुकेटर लाइ माज़ूर कोटा ते अप्लाई कंदड़ उबैदुल्ला लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। ठुल भरिसां सारियाले फसल मां पीरसन पोरहत जो लाश जी ॻोठ गुलशेर कुंदराणी वासी पोरहत इब्राहिम कुंदराणी तौरु सुञाणप। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पोरहत जे वारसनि जो चवणु आहे त इब्राहिम खे वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणाइण बाबति क़त्ल कयो वियो आहे। जांच करे जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। दाद लॻारीअ भरिसां पीरसन मोहम्मद मुराद लाशारीअ जो लाशत। पुलिस जो चवणु आहे त पीरसन जो लाश 2 ॾींहं पुराणो आहे। पोस्टमार्टम बाद मौत जो कारण मालूम थी सघंदो। बबरलोए दरगाह जुमन शाह वटि पीरसन जो लाशत कयो वियो। लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल। लाश जी दौड़ वासी पीरसन गुलज़ार जट तौरु सुञाणप थी। पनवाकिल वेझो बाईजी पुलिस नौजवान खे फुल फ्राई करे छॾियो। लाश इस्पताल मुंतक़िल। SSP सखर जो चवणु आहे त लिंक रोड ते ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान हिकु हथियार बंदि मारिजी वियो आहे। मारिजी वियल ॾोहारीअ वटां क्लैशनकोफ ऐं मैगज़ीन हथ कई वई।
डहर की पुलिस मुबैना मुकाबले में नौजवान नेमतुल्ला लाखों के हाथ फ्राई करे छॾियो। पुलिस जंग में गोली लगल नौजवान के अस्पताल में तिबी इमदाद बाद खणी वई। पुलिस दावा कई आहे त खेंचू रोड ते मुबैना मुकाबले में घोटकी वासी नेमतुल्ला ज़ख़्मी थियो हो। जवाबदार के रिमांड लाइ अदालत में पेश कयो वियो। ऐं ढखण भरिसां ॻोठ बचल थईं में मासूम ॿारड़ो हौज़ में किरी पियो, ॿुॾी फौत। वारस नीगर खे अस्पताल खणी विया पर डॉक्टर्स फौत थियण जी तस्दीक कई। वाक़े ते ॻोठ में सोग जी लहर। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन ज़वानी थियूं, तफ़सीली ख़बरूं न ब्रेक खां।